अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजालता हो बासी हिमल पाण मौजूद आहियूं दादू प्रेस क्लब के गेट वटि, जिते शहरी जेके आहिनि उहे बदअमनी ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। गुज़िरियल 6 महीननि खां मौजूदा SSP जे अचण खां पोइ जेको आहे दादू शहर अंदरि फुरुनि धाड़नि ऐं चोरनि जो में इज़ाफ़ो थी वियो आहे। अचो त शहरनि खां मालूम कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अमन अमान जेको आहे शहरनि जो बुनियादी हक़ आहे। कंहिं बि हुकूमत ऐं रियासत जी इहा बुनियादी ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजे शहरनि जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ करे। मौजूदा पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका 13 सालनि खां सिंध ते हुकुमरान आहे, उहा असांखे अमन ॾियण में नाकाम वई आहे। असांजा ॿिया बुनियादी मसइला त हल कोन थी सघिया। तव्हां ॾिसंदो त को बि सोशल सेक्टर जेको हुजे, तालीम हुजे, सिहत हुजे, इलाज हुजे, सफ़ाई हुजे, पीअण जो पाणी हुजे, कंहिं बि शोबे में का बि अॻुभराई कान थी आहे। पर घटि में घटि जेको अमन अमान जेको बुनियादी रियासत जो ऐं हुकूमत जो बुनियादी फ़र्ज़ु आहे ऐं इंसानी बुनियादी हक़नि में शामिलु आहे, उहो असां चवंदा असांखे मिले। शहर में ॾींहों ॾींहुं चोराकारी, दहशतगर्दी ऐं धाड़नि जा वाक़िया उहे वधंदा था वञनि ऐं जेके बि क्राइम थियनि था उन्हनि मां कंहिं बि जेका आहे उहा वापसी कान थी थिए। ऐं जेका पुलिस इंतिज़ामिया आहे, जेका ज़िले जा बाला ऑफिसर आहिनि, उहे इन मामले में माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जी का मोट कोन था ॾियनि ऐं उहे मुकमल तौर ते नाकाम थी विया आहिनि। ऐं हुननि जी जेके सियासी तौर ते हिते MP MNA आहिनि, हू सिर्फ़ु उन्हनि खे राज़ी करण में पूरा आहिनि ऐं जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखे बि इन सां को सरोकार कोन्हे को त शहरनि जी छा हालत आहे, छाकाणि जो हू पाण हिकिड़े अमन जे जज़ीरे में महफ़ूज़ लॻा वेठा आहिनि जा। इन करे असांजी जेका घुर आहे, बुनियादी घुर आहे त दादू शहर में अमन अमान क़ाइमु कयो वञे ऐं जेका पुलिस इंतिज़ामिया आहे उनखे सरगर्म करे, एक्टिव करे, जेके बि माण्हुनि जूं फुरूं थियूं उन ॾोह थिया आहिनि उहे वापसि वराया वञनि ऐं हर शख़्स खे तहफ़ुज़ जेको आहे उहो फ़राहम कयो वञे। दादू में वधंदड़ बदअमनी, रोज़ चोरियूं फारा खाट लॻंदा घरनि खे ऐं नौजवाननि खां पोड़नि पकनि खां मोटरसाइकिलुनि जी फुरूं थियनि वेठियूं थियूं ऐं जेको SSP आयल आहे उहो इंतिहाई हिकिड़ो माना करप्शन करण वारो आहे, जेको आख़िरी पंहिंजो पीरियड करप्शन जी बादशाही करे ऐं थाणा वाणा हुन ठिके ते ॾेई छॾिया आहिनि। दादू में एॾी वधी वई आहे बदअमनी जो को माण्हू महफ़ूज़ न आहे, नंढड़ो ॿार बच्चो को बि माण्हू महफ़ूज़ न आहे ऐं कारोबार इन्हनि माण्हुनि जो कारोबारी माण्हुनि जो कारोबार बि महफ़ूज़ न आहे। उन हवाले सां असांजी जेका अॼु की रैली आहे, पुरअमन रैली बदअमनी जे ख़िलाफ़ु आहे। वधंदड़ बदअमनी असां आला हुकाम खां इहो मुतालबो था कयूं त फ़ौरन इन ते सोमोटो नोटिस वठी ऐं दादू में अमन करायो वञे त जीअं असांजा दादू जा शहरी पुरअमन ज़िंदगी गुज़ारे सघनि। 3 महीना थिया आहिनि मुसलसिल जीअं SP साहिबु आयो आहे त बदअमनी शुरू थी आहे। ॿिया चोर न चोर, मां ईअं चवंदो SP साहिबु अची चोरनि खे चयो तव्हां चोरी शुरू कयो, मां वेठो तव्हांखे छा कंदा, ॼण अहिड़ो ई सिलसिलो लॻो पियो आहे। सो दादू में रोज़ फुरपी थिए, मेड़ में फुरपी थिए। मां कल्ह की तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, मुंहिंजे ऑफिस में छोकिरो किस्त पियारण आयो आहे, मेड़ जो प्लाट वरितो आहे। हुन चयो मूंखे हींअर फुरपी थिए, मां भॼी आयो आहियां मोटरसाइकिल ते 312 ते मुंहिंजा पुठियां लॻा। राति फुर थी आहे, दादू में रोज़ फुरपती थिए। दादू मेड़ जो ई जेको दादू जे ज़िले में चवंदा। सो असां इन अमन बदअमनी जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे। असां दादू SP खे, आला अमलदारनि खे, बाला अमलदारनि खे अपील था कयूं त दादू में असांखे अमन खपे। ॿियो असांजी पघार बंदि कान्हे जो असां उस ते बीठा आहियूं निटण ते, न को वरी असांखे ई ॻाल्हि फुर थी आहे, फुर शहरनि खां थी आहे। असां उनजे हक़ लाइ निकिता आहियूं, दादू में असांखे अमन खपे, इन लाइ असां एहतजाज कयूं। अॼोको एहतजाज ॾिसंदो आमी सतह जे प्लेटफार्म तां थी रहियो आहे। उन में सियासी समाजी धुरियूं बि असां सां गॾु आहिनि। शहरनि जी वन एजेंट आहे त शहरनि खे, दादू ज़िले वारनि खे अमन खपे, अमन था घुरनि, ॿियो कुझु बि कोन था घुरनि। तंहिंजे करे SP साहिबु जेको ही मौजूदु आयो आहे, इहो त लीका सभु लताड़े वियो आहे, को बि अमन अमान कराइण में नाकाम वियो आहे। नाहल माण्हू आहे ऐं वीज़ा ते माण्हू छॾे ॾिना अथसि, जंहिंजे करे थाणा जेको आहे सो अध ते ख़ाली लॻा पिया आहिनि ऐं सही नमूने सां जेको आहे सो उहो ड्यूटी कोन था कनि, जंहिंजे करे हर रोज़ शहरी फुरजनि बि था, लुटजनि बि था, चोरियूं थियनि थियूं, धाड़ा कनि था ऐं सरेआम जेको ॾोहारी दीदह दिलेरीअ सां जेको आहे सो फुरियूं कयूं ऐं इन मज़े सां हलिया था वञनि। उन्हनि खे जेको आहे सो के फ़र्क़दार ताईं कोन थो पहुचाए वञो। असांजी घुर आहे त अमन खपे। शहरनि कहिड़ो ॾोह कयो, शहरनि खे जेको आहे सो कंहिं बि सूरत में हिफ़ाज़त ॾिनी वञे ऐं पुलिस जेको मुहाफ़िज़ आहे उहो पंहिंजो किरदारु अदा निभाए ऐं असांखे अमन खपे, अमन खपे। अॼु असांजो दादू जे शहरनि जो ही पुरअमन एहतजाज अमन अमान जे लाइ आहे, छो त असां दादूअ जा डिस्ट्रिक्ट सॼे जा मेहड़ खां वठी ख़ुदाबाद ताईं डेली 30-35 गाॾियूं फुर थियनि थियूं, ॿिया रोड क्राइम थियनि था, घरनि मां राति जो चोरियूं थियनि थियूं, पर पुलिस ख़ामोश आहे। सुबुह जो 8 बजे खां शाम जो 5 बजे ताईं हर SH जो मोबाइल नंबर बंदि पियो आहे, राब्ते करण लाइ केरु तयारु कोन्हे। SP साहिब खे घटि में घटि 10 कॉलूं कयूं था त सिर्फ़ु हू मैसेज करे थो हू आर यू,
चए थो तूं केरु हुई साईं मां फ़ोन कयां थो का मूंसां मजबूरी आहे मूंखां गाॾी फुर्ती आहे मुंहिंजे घर जी चोरी थी आहे तूं मूंखां पुछ त मां तोखे 10 कालूं छो थो कयां सिर्फ़ु मैसेज ते न असां सां मिलण लाइ SP साहिबु तयारु आहे न फ़ोन खणण लाइ तयारु आहे न हुनजो SHO को असांजी फ़ोन खणे थो असां सां ज़ुल्म आहे ॾींहं में घटि 50 गाॾियूं फुर्तियनि थियूं दादू शहर जो अमन तबाह थी वियो आहे केर बि ज़िम्मेवारी महसूसु कोन थो करे पुलिस थाणनि ते आहे कोन टोटल पुलिस वीज़ा ते वई आहे असां वज़ीर आला सिंध ऐं हितां जे चूंडियल पंहिंजे नुमाइंदनि खे गुज़ारिश था कयूं त साईं हीउ दादू जो अवाम तव्हांजो वोटर आहे हिन अवाम तव्हांखे वोट कयो आहे हीउ अवाम आहे जेको तव्हांजे लाइ इलेक्शन में निकिरंदो आहे अॼु उहो लुटिजे फुरिजे मारिजे बि थो ख़ुदारा हिननि जे हिन एहतजाजनि जो नोटिस वठो SP साहिब खां पुछो आख़िर छो ख़ामोश आहे कहिड़े मक़सद जे लाइ आयो आहे हर हिकु ज़िले में ॾंडो मारामारी लॻी पई आहे पर हीउ वाहिद ज़िलो आहे जिथे पुलिस नाले मिसाल आहे ई कान ख़ुदा जे वास्ते SP साहिब हिन खे चेंज कयो जेकॾहिं हुनखां अमुन नथो थिए त को ॿियो ज़िलो अमुन वारो ज़िलो वठी ॾियोसि बाक़ी हिते असां दादू वारनि सां ज़ुल्म साईं असांजी फ़ोन खणण लाइ न SHO न वनफाए न मोबाइलूं न थाणनि जा मुंशी सुबुह जो 8 खां 5 बजे ताईं कंहिंजी बि फ़ोन नथी लॻे सभिनी जूं फ़ोनूं बंदि आहिनि SP साहिब जी फ़ोन लॻे थी पर खणे नथो साईं काफ़ी वक़्तु काढी करे दादू जी अवाम सां इंतिहा ज़ुल्म जो सिलसिलो हले पियो न को शहरी महफ़ूज़ आहे न कंहिंजी घर में को सामान महफ़ूज़ आहे फुरूं धाड़ा मोटरसाइकिल त चोरनि जे हवाले आहे जेका मोटरसाइकिल नए मॉडल जी निकिती हाणे त चाइना में कोन था छॾनि निकिती गुम थियो थी वञे ख़बर बि नथी पए त केॾांहुं वई कीअं थी कीअं मोटी का बि रिकवरी हींअर न थी आहे पुलिस खे चवणु थाणे ते वञ त SHO साहिबु ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे चए थो CCTV फोटू ॾियो माण्हू ॾिसो किथे आहिनि ॻोल्हे हथु कयो पोइ मूंखे ॿुधायो ॿधे वञा थाणे ते वञ त हिकिड़ो सिपाही वेठो आहे पुलिस समूरी वीज़ा ते आहे असांखे अफ़सोस आहे त असांखे शिकारपुर कंदकोट तरफ़ धिकियो पियो वञे असां दादू जा पुरअमन शहरी आहियूं असांखे दादू सेफ खपे असांजी कंहिंसां दुश्मनी कोन्हे असां साईं नाहिल क़िस्म जो तरीक़ेकार जेको सिस्टम हले पियो असां हुनजी मज़म्मत कयूं था सूबाई वज़ीर घरू वज़ीर CM साहब IG साहब को अपील से हम आपको अपील करते हैं खुदा के वास्ते जो उर्दू बोलने वाले हो वो भी सुनो हमारे साथ दादू में जुल्म हो रहा है हम पुरअमन शहरी हैं अमन चाहते अगर हमारे को अमन नहीं मिला ये SSP ने अमन नहीं करवा रहा सुनता ही नहीं है किसी का कोई नोटिस नहीं लेता अगर इसके बस की बात नहीं है तो असाई को रिक्वेस्ट करते हैं आप सीट को छोड़कर चले जाएं कोई सीनियर अफसर हो जो दादू पे कंट्रोल करे न गश्त है न पुलिस है न नजर कुछ आता है हम सेफ शहरी रहने को परेशान है जीने को परेशान है खुदा के वास्ते हमारे को अमन चाहिए अमन करवा के दें का घिटी को पाड़ो का गली महफूज ना है रोज़ माण्हुनि जे घरनि मां धाड़ा ऐं फुरूं रोडनि तां मोटरसाइकिलूं सरियाम हथियारनि जे ज़ोर ते पूरियूं थियूं वञनि हीउ दादू आहे को वाना न आहे हिते जेकॾहिं पुलिस क्राइम ते कंट्रोल नथी करे सघे त असां पुछूं था त तव्हांजी एतिरी बजट जेका यूज़ कयो था गवर्नमेंट ऑफ सिंध जी पुलिस डिपार्टमेंट बजट यूज़ करे थो उनजी यूटिलाइज़ेशन किथे थी थिए उन जी पुलिस जो गश्त किथे थो थिए पेट्रोल जो इस्तेमालु किथे थो थिए जॾहिं हेतिरा क्राइम वधी विया आहिनि अवाम खे को तव्हां अमुन बहाल नथा कराए ॾेई सघो अवाम महफ़ूज़ न आहे पंहिंजे घरनि में लुटिजी रहियो आहे त तव्हांजी बजट तव्हांजा इदारा तव्हांजूं सीटूं कहिड़े कम जूं जेकॾहिं तव्हां खां दादू में अमुन नथो थी सघे त बिराए महिरबानी दादू छॾियो त ॿियो को ऑफिसर अचे जेको दादू में दादू जी आवाम खे अमुन कराए ॾे जीअं त शहर में तक़रीबन जेको आहे हर रोज़ जेको 2-4 मोटरसाइकिल फुरजनि थियूं चोरियूं थियनि थियूं धाड़ा लॻनि था मां ख़ुदि पाण मुतासिर आहियां 7/2/2021 ते मुंहिंजी जेको आहे चोरी थी आहे भित टपी ऐं हर रोज़ गाॾियूं फुरजनि थियूं यानी गाॾियूं उन्हनि चोरनि जूं आहिनि उन्हनि लोफरनि जूं आहिनि महिरबानी करे SSP साहब तव्हां जेको आहे DSP सिटी DSP एडमिन SHO मुश्ताक अलमानी साहब महिरबानी करे दादू शहर ते रहम कयो ऐं तव्हां हिन जूं चोरियूं वापसि करायो जमहूरियत जे दावेदार जेके 13 साल खां वठी हिते हुकुमरानी कनि पिया उन्हनि खां असां हिकिड़ो सिर्फ़ु सुवाल इहो था पुछा कयूं त ॿिया त तव्हां सभई मसइला हितां जे अवाम जा हल करे छॾिया आहिनि पर जेको माण्हुनि जो जीअण आहे उहो तव्हां जीअण जंजाल करे छॾियो आहे अॼु धाड़ा फुरियूं ऐं रियासत जे अंदरि रियासतूं जुड़ियूं पियूं आहिनि आख़िर इहो इंसाफ़ असां सवाल था कयूं दादू जा माण्हू त इहो तव्हां इंसाफ़ कंहिंखां घुरऊं ऐं तव्हां जेका हेॾी वॾी जमहूरियत जी दावा था कयो त सभई मसइला असां हल करे चुका आहियूं महिरबानी करे ख़ुदा जे ख़ौफ़ खां ॾिजो
ऐं हे तव्हां ते ॾमर थींदो जो माण्हुनि खे ॾींहं जो माण्हू जेको थो रोज़गार कंदा राति जो सुकून सां घर आराम नथा करे सघनि सिज लथे खां पोइ शहर में केरु निकिरी जेको थो का दवा नथो वठी सघे को पंहिंजो इलाजु नथो कराए सघे त असां आख़िरकार हिन रियासत जा माण्हू काॾे वञूं कंहिंखे तव्हां ॾियो जी नाज़रीन तव्हां दादू शहरनि जी जो ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त मौजूदा SSP जे अचण खां पोइ जेको आहे दादू शहर अंदरि गुज़िरियल 6 महीननि में चोरुनि धाड़नि फुरुनि में जेको आहे रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे दादू शहरनि खे जेको आहे को बि तहफ़ुज़ जेको आहे फराहम न पियो कयो वञे दादू जे शहरनि जेको आहे आला इख़्तियारनि खां CM सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त दादू ज़िले अंदरि जेको आहे हिकु जेको आहे अमुन पसंदि SSP खे मुक़ररु कयो वञे जेको दादू शहर ऐं दादू ज़िले अंदरि जेको आहे अमुन क़ाइमु करे सघे